दोस्तों उम्मीद है सब खुश हूंदव, खैरियत सां हूंदव। अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 42 वॉल्यूम 92-35। जेॾो एल्बम जो टाइटल ख़ूबसूरत आहे ओॾो ई ख़ूबसूरत एल्बम आहे। ऐं हिन एल्बम वॾी कमाई कई हुई, वॾी तमामु घणे पैमाने ते ॾिठो वञे त हिन खां पोइ जेको 50 एल्बम आयो दीदार, उन बि तमामु घणी कामयाबी कई हुई ऐं हीउ तमामु घणो हलियो हुयो। ऐं हिन में ख़ूबसूरत सभई गीत आहिनि, पर मुंहिंजो जेको पसंदि जो गीत आहे उहो दिलनि जा मालिक, मुंहिंजी यार जी पारत थई, ज़बरदस्त गीत आहे। ऐं हीअ सभु गीत भला आहिनि, इंशाल्लाह सभई ॿुधाईंदासीं। दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट शामिलु कयूं। उन खां बाद एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरीं कमेंट्स आहे आसिफ़ अली भाउ लिखियो आहे ग्रेड एल्बम। आशिक़ अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम। वहीद अमन लिखियो आहे टोटल फेवरेट सॉन्ग आहिनि, वॾी महिरबानी। ऐं उन खां बाद एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे ग्रेट एल्बम 41। शाहबान सोलंकी भाउ लिखियो आहे आल सॉन्ग ज़बरदस्त। वहीद अमन दिलूं मोकिलियो आहिनि, वॾी महिरबानी वहीद भाउ। दोस्तनि सभिनीनि जी वॾी वॾी महिरबानी, कमेंट्स कयो पिया, अञा ॿिया दोस्त बि आहिनि। ऐं उन खां बाद माशूक़ अहमद लिखियो आहे आल सॉन्ग VIP। हसन अमन मर भाउ लिखियो आहे नाइस सॉन्ग नाइस एल्बम। बादशाह अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे सफ़ा भलो एल्बम 41। उन खां बाद हिकिड़ो नओं दोस्त आहे सिराज अहमद लाशारी साहब लिखियो आहे अदा साईं 52 एल्बम दर्द जी मालूमात ॾियो। इंशाल्लाह उनजो नंबर बि ईंदो ऐं तव्हांजी फरमाइश ज़रूरु पूरी कंदासीं। कमेंट्स थी विया कंप्लीट। ऐं वरी बि मां दोस्तनि खे ॿुधायां थो त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। काफ़ी दोस्त जेके एल्बम ॾिसणु चाहींदा आहिनि, ॿुधणु चाहींदा आहिनि, उन्हनि खे सम्झ में न ईंदी आहे ॻाल्हि। कोई अहिड़ो कलाम आहे, हाणे ॾिसो हिन में कलाम आहे दिलनि जा मालिक, ठीकु आहे। काफ़ी दोस्तनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त हीअ एल्बम कहिड़ो आहे ऐं हीअ एल्बम जा ॿिया बि गीत भला हूंदा, ॿुधणु चाहियूं था। सो इन्हनि खे ॾिसी करे आऊं हीउ कमु शुरू कयो आहे। इंशाल्लाह मूंखे पसंदि ईंदो ऐं हलूं था हिन जे गीतनि ॾे। हिन जो पहिरियों गीत आहे महबूब ख़ान जो परे परे दूर रहना पहिरीं हो। ऐं उन खां बाद ॿियो गीत आहे दिलनि जा मालिक मौला मुंहिंजे यार जी पारत थी। पांधन जोखे जो कलाम आहे। पांधन जोखियो तमामु बहितरीनु शाइर आहे। उन खां पोइ ज़ुल्फ़कार मंगी शाइरी आहे प्यार में हिक ॿिए ते सिर ॾींदा आहियूं। ऐं उन खां पोइ शकील भुट्टे जो कलाम आहे हर शाम उदास थी वई आहे, हर रास में राह थी वई आहे तुंहिंजी जुदाई खां पोइ। उन खां पोइ आहे ग़ुलाम क़ादिर घायल जो कलाम आहे मुंहिंजा सोना साईं तूं रहे थो सदाईं दिलि में। ऐं उन खां पोइ आहे शाह अब्दुल लतीफ़ भटाई शाइरी आहे उमर अदा जल्दी त में उथी से माण्हू रहनि। ऐं उन खां पोइ आहे मुख़्तियार शाह जो कलाम आहे कीअं थो निभायां तोसां यारी लॻाए दिलि ॾिस त सही। उन खां पोइ वही धकिड़े जो कलाम आहे आशिक़ थियण को सवलो त न आहे सूरत सौ सहणा पवनि। ऐं उन खां पोइ आहे बशीर अहमद बुके जो तमामु बहितरीनु शाइर अथव, पकी शाइरी ताड़ी हण त उॾामी वञे अहिड़ो आहे पीरी ताड़ी हण त ज़बरदस्त। जहिड़ो कलाम लिखियईं तहिड़ो ई मीराली ॻायो हिन कलाम खे, ज़बरदस्त। उन खां पोइ वही धकिड़े जो कलाम आहे आख़िरी कलाम आहे हो अला ईद मथां वरी आई आहे कंहिंसां ईद मल्हाईंदुसि मुंहिंजे पीरीअ जी ख़बर न काई आहे। ज़बरदस्त एल्बम। ऐं दोस्तो तव्हांखे एल्बम कीअं लॻो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा त एल्बम तव्हांखे कीअं लॻो। ऐं वधीक ॾिसण लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा सिंधी झनकार। उन खां पोइ ॿियो चैनल आहे असांजो सिंधी फोक म्यूज़िक चैनल,